बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे नाले सां जेको ॿिन्ही जहान जो मालिक ख़ालिक पालींदड़ आहे। अस्सलाम वालेकुम, या अली मदद, नमस्ते संजय उस्ताद साथियो। अॼु काफ़ी ॾींहंनि खां पोइ तव्हांजे रूबरू हाल अहवाल करण जे लाइ लाइव हाज़िर थियो आहियां। कोशिशि कंदासीं त थोरे वक़्तु वठिजे, छो त पोइ वरी उस्ताद बोर थियो त पवनि। हाणे गुज़ारिश इहा आहे त अॼु सेक्रेटरी तइलीम साईं ज़ाहिद अली अब्बासी साहिब, सूबाई वज़ीर तइलीम सिंध जे हुकूमत ते पेटरफ जे नुमाइंदनि सां गॾिजाणी कई। जंहिं गॾिजाणी मंझि इजलास मंझि साईं ज़ाहिद अली अब्बासी साहिब सेक्रेटरी जिन हुआ, जिन सदारत कई मीटिंग जी। उन खां पोइ असांजो निहायती मान वारो स्पेशल सेक्रेटरी सैयद जुनैद शाह, उन खां पोइ ॿियो असांजो इंतिहाई सीनियर एडिशनल सेक्रेटरी साईं अकबर ब्राह्मणी साहिबु, ऐं उन खां पोइ निहायती क़ाबिल एतिराम ॼाणू उस्ताद दोस्त एडिशनल सेक्रेटरी अब्दुल हन्नान शेख साहिबु, ऐं ॿ फीमेल ऑफिसर। उस्ताद जे नुमाइंदनि में साईं सिकंदर अली जतोई साहिबु, साईं मंजूर आरिसर साहिबु, साईं कादर कुंबर साहिबु, मुंहिंजो मुर्शिद साईं सुमार शाह साहिबु, कंदकोट खां असांजो दोस्त इंतिहाई क़ाबिल एतिराम साईं शरीफ मलक आयो, हुनखे गॾिजाणी में वियासीं। साईं शाहिद मोहम्मदी हुयो। गॾिजाणी जी शुरूआति तलावत पाक सां कई, जेका सादत हमेशह आउं वज़ू कोशिशि कंदो आहियां वज़ू में रहां, मूंखे नसीब थी। उन खां पोइ ॾिनल पेटरफ जे उस्ताद आउं त चवंदो उस्ताद जे ॾिनल चार्टर ऑफ डिमांड, इहे चार्टर ऑफ डिमांड आहे, हिन ते ॻाल्हियूं थियूं। ऐं यकीन इहे ॻाल्हियूं काफ़ी दफ़ा अॻे थी चुकियूं आहिनि, न त न थियूं आहिनि, पर अॼु मूंखे थोरो माना कुझु आउटपुट उन्हनि माज़ी जेकी मीटिंग हुयूं उनजो नज़र आयो। हक़ीक़त में सचमुच 78 सालनि में इहो कमु असांखे जेके अॻे असांजा तंज़ीमुनि जा अॻुवान हुआ, जेके रहबर हुआ, के त शेर उस्ताद, के खादम उस्ताद, अलाए कहिड़ा लक़ब नवाज़ा हुआ, पर उहे पंहिंजो सिंध प्राइमरी उस्तादनि खे 78 सालनि में हेॾी एशिया जी वॾी तंज़ीम सर्विस स्टेज खे न ॾियारे सघिया। इहो आलम आहे। ऐं जेके बि तजुर्बा थिया आहिनि से माज़ी में प्राइमरी उस्ताद जे मथां तजुर्बा थिया आहिनि, ऐं प्राइमरी तइलीम खे हथ वठी तजुर्बेगाह बनायो वियो। अल्हम्दुलिल्लाह असां जेके गुज़िरियल मीटिंगूं कयूं आहिनि, ऐं अॼु जेके सेक्रेटरी साहिब सां मीटिंग थी, जेको ऑफिसर साहिबनि असांखे ॿुधायो या सेक्रेटरी साहिबु जेको ॿुधायो उन अहवाल तव्हांखे ॿुधाईंदो, पर बख़ुदा आउं ॾाढो मुतमिन थियुसि त ॾिसो दोस्त सोशल मीडिया ते असांजे ख़ासि करे आउं प्राइमरी उस्ताद खे नुमानी गुज़ारिश कंदुसि त असां प्राइमरी उस्ताद आहियूं, असां पैगुंबरी पेशे सां तालुक़ था रखूं। मुंहिंजी नंढी भाराणी हिकिड़ी तव्हांखे गुज़ारिश आहे, छो त मूं प्यार प्राइमरी उस्ताद प्यार मोहबत कई आहे, मुंहिंजो महबूब आहे प्राइमरी उस्ताद। पोइ हाणे केरु मंझि न मंझे, पर मुंहिंजी दिलि मुंहिंजो महबूब प्राइमरी उस्ताद आहे। इन प्राइमरी उस्ताद जे करे मूं जबल जाॻिया, जीअं ससी पुन हुजे इश्क में रुलंदी वती न, सुहिणी महर जे करे
कच्चे दिल ते समुंड जागियो सच पुछे तो मूं अहिड़े तरीक़े सां पंहिंजे सिंध प्राइम मिनिस्टर उस्ताद पंहिंजो आउं चवां थो सिंध प्राइम मिनिस्टर उस्ताद ख़ुशहाल हुए उन लाइ मूं पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी जान दावत लॻाए छॾी आहे ॾिसो ज़िंदगी अलाह ताला हिकिड़े दफ़ा ॾिनी आहे हर इंसान खे पंहिंजी ज़िंदगी सिहत प्यारी हूंदी आहे उनजो को नेमल बदल न आहे पर आउं चवंदो आहियां त अलाह पाक ज़िंदगी ॾिनी आहे उहा कंहिं क़ुर्बान कजे न सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे रुॻी पंहिंजो पाण जे लाइ त हर को थो जीए पंहिंजे पाण लाइ त हर को थो जीए पर ॿियनि कान केरु जीए न इहो ऐं मूं हमेशह बख़ुदा सिंध प्राइम उस्ताद जे लाइक़ कयो आहे जदोजहद कयूं आहिनि जबल जाॻिया आहिनि हणा वणा ख़र्चु कयो आहे हाणे मूंखे तकलीफ़ तॾहिं थींदी आहे जॾहिं ॾिसो आउं चवंदो आउं त उस्ताद हींअर दोस्त सोशल मीडिया ते रखंदा आहिनि बाबा शफ़ी सिटी खे गोदार छा आहे त असांजी जिद छॾे बाबा बिस्मिल्लाह तव्हां अचो तव्हांखे मूं छा कयो आहे तव्हांखे को मूं पैसा वरिता न को तव्हांखां को मूं चंदो वरितो आहे या तव्हां मानी खारायो या रोज़ तव्हां वटि वेठो या जे तव्हांजो जिद छॾिया ऐं पंहिंजो खाया पंहिंजो पिया पंहिंजो हूंदा पोइ तव्हांजी जिद खे मूं कयो छा आहे मूंखे सिर्फ़ु इहो इन सुवाल जो जवाबु दोस्त पर मूं तव्हांजी जिद खे आख़िर चयो छा कयो आहे माना तव्हां साड़मी हसदमी उहे वंगारी जेके जिन 78 साल सिंधी उस्ताद खे तबाह कयो इज़त माफ़ियूं माना उनखे ख़ुशि करण जे लाइ तव्हां सोशल मीडिया ते बयान ॾिसंदा आहियो मूंखे इन शइ जी परवाह न आहे ऐं जवाबदेह सिंधी उस्ताद जे अॻे आहियां अलाह पाक खां पोइ सिंधी उस्ताद जे अॻे जवाबदेह आहियां त असां जेसी सिसी में सा आहे या जेसी पंहिंजी सर्विस आहे त मुंहिंजी कोशिशि हूंदी त ऐं सिंधी प्राइमरी उस्ताद खे ख़ुशहाल ॾिसां मूं वटि को एॾो वॾो उहिदो ज़िले जो सदर हो साल अॻे पोइ हाई कोर्ट जी हुकुम ते इंडस्ट्रीज डिपार्टमेंट सभिनी खे चता करे जहिड़ो हलो घर असां ज़मीर वारा माण्हू आहियूं पाण उहिदेदार कोन था रहियूं बाक़ी जेके शो कार्ड आहिनि ॾिनल उहे पंहिंजे भब भरण जे लाइ पंहिंजे ज़ाती हवस खे पूरो करण जे लाइ पंहिंजी इज़त खे बहाल रखण जे लाइ हिन तंज़ीमी प्राइमरी उस्ताद खे तबाह करण जे लाइ अॼु बि उहिदेदार पिया सड़नि जेको हुनखे इख़लाक़ न सड़णु खपे हाई कोर्ट जे हुकुम ते इंडस्ट्री डिपार्टमेंट 5 साल पहिरीं इलेक्शनूं करायूं उहो नोटिफिकेशन इंडस्ट्री न कढियो उन महिल इंडस्ट्री ॾाढा भला हुआ इलेक्शनूं करायूं शेड्यूल ॾाढा भला हींअर ओचितो ख़राब थी वियो आहिनि ख़ुदा करियो दुनिया मुंहिंजी चंड ते पहुती आहे छॾियो प्राइमरी उस्ताद जी जिद यार जेको माण्हू पेटल सिंध जो जनरल सेक्रेटरी सॾाए उनजे ज़िले दादो में 2014 खां इच्छिस्ट जा प्रमोशन न थिया इहा बुरी केॾी बदबख़्ती आहे हिन खां वधीक ॿी वक़्तु वरी उहो सवाल आहे को उस्ताद जो इलेक्शन में कराए यार घोड़ा ज़ुल्म आहे ख़ुदा जो कसम आहे त इंसाफ़ न आहे की सच चवण आहे ई कोन टडोल आयर में वॾा हिकिड़ा लीडर हुआ उन्हनि टडोल आयर जो प्रमोशन उस्ताद जो ग़रीबनि जो न थियो आहे ऐं उनजे मूं लेटर बि कढाया पोइ जॾहिं लेटर निकिता वरी हुन में टंग हणाए उहिदेदार पैसा न वठण जे ख़ातिर उन वीचारे उस्ताद जो प्रमोशन न थी सघिया हीअ आहे असांजी लीडर जी हालत वरी इलेक्शन करण जे लाइ काए पिया आहिनि छो ॻाल्हि डिगी थी वेली माफ़ु कजो अॼु 4 साल डमान ते पहिरीं तव्हांखे सिंधी उस्ताद जो वॾी में वॾो अॼु हूंदो इंतज़ारु इहो हूंदो त सर्विस स्ट्रक्चर जे बारे में छा हक़ीक़त आहे ॾिसो हिकिड़ी शइ तव्हांखां आउं बार बार सोशल गुनाहगार आउं भईया सोशल मीडिया ते चवंदो आहियां त आउं कोशिशि कंदो आहियां कूड़ न ॻाल्हायां कंहिं ते तोहमत न हणां इहो वॾो ख़ुदा जो ॾोहो आहे तोहमत खे हणणु ऐं पॉइंट स्कोरिंग कूड़ी पॉइंट स्कोरिंग न करे अलाह पाक उन मुंहिंजे वॾी मदद बि कई आहे सिंधी प्राइमरी उस्ताद जो सर्विस स्ट्रक्चर जंहिं स्ट्रक्चर हींअर बहितर आहे बख़ुदा इहा हिकिड़ो मौजूदो आहे अलाह पाक जी तरफ़ां असांजी गैबी मदद आहे उन खां पोइ असांजो सूबाई वज़ीर सैयद सरदार साहिब जूं ज़ाती कोशिशूं ईअं सर्विस स्ट्रक्चर न मिले आहे हाणे ॾिसो प्राइमरी उस्ताद खे 100 प्रॉपर मिलनि या
12,000 खां प्लस 17 करोड़ जी गज़टेड पोस्ट मिलणु इहो तमामु ॾुखियो कमु हुयो। पोइ उस्ताद शायदि इन शइ खे आम उस्ताद महसूसु नथो करे त यार देरि थी वई अदा हिनखे 5 साल थिए, अदा हिनखे 5 साल कोन थिया, हिनखे 78 साल थी चुका अथव। असां त 17 जून खां इहो कमु स्टार्ट कयो, 10 फेब्रुआरी ते एतिरी कयोसीं। मिनिस्टर साहिबु महिरबानी करे शफ़क़त जो हथु रखियो, सेक्रेटरी ज़ाहिद साहिबु महिरबानी कई, उन खां पोइ प्रोसेस स्टार्ट थियो। मिनिस्टर साहिबु सीएम साहिब खां समरी मंज़ूर करायो, जंहिंखां पोइ सर्विस स्ट्रक्चर कमेटी जुड़ी ऐं सर्विस स्ट्रक्चर कमेटी जो जेको चेयरमैन साहिबु हो उन वॾी महिरबानी कई। सेक्रेटरी सर्विसिस असांजो प्राइमरी उस्ताद जो सर्विस स्ट्रक्चर 2 मीटिंग ते ऑब्जेक्शन लॻी आहे। 17 जून ते जेका मीटिंग थी उन मुतफ़क़ा तौर ते मंज़ूरी ॾिनी। उन खां पोइ उन जा मिनिस्टर बाक़ाइदा जारी थी विया। हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मिनिस्टर जारी थियण खां पोइ इलाही शयूं आहिनि जेके डिपार्टमेंट खे पंहिंजे उनजो पुराव करणो हूंदो आहे। 17 ग्रेड ईअं मुफ़्त में हिकिड़े ॾींहुं नाहे मिलंदो। बकुल सेक्रेटरी साहिब जी त हाजी साहिबु इहो तमामु वॾो प्रोसीजर आहे ऐं असां उस्तादनि जी बेचैनी ॾिसी ऐं तुंहिंजी जेका मिर्थ मेड़ आहे उनखे ॾिसंदे मिनिस्टर साहिबु असां कोशिशि कई त इनखे जल्दी पाया तकमील ते पहुचायूं। मूं वरी बि चयो साईं तव्हां त इहा चओ था, आऊं इहा शइ सम्झां थो, पर आम उस्ताद खे इहा शइ सम्झ लाइ महिरबानी करे इनखे जेतिरो जल्दी असां प्राइमरी उस्ताद में मुंतक़िल करियूं त इहो वधीक सुठो थींदो ऐं इन में तव्हांजी इज़त थींदी। पोइ साईं जिन महिरबानी कई ऐं काफ़ी अच्छा जेका फाइनल समरी आहे सर्विस स्ट्रक्चर जेका सीएम साहिब ने फॉर्मेलिटी तो लाज़मी थी मंज़ूरी तव्हांखे ॾिनल आहे। हाणे जॾहिं मिनट्स इशू थी चुका न, हाणे इहो कैंसिल कोन थींदो। काफ़ी उस्ताद इहे न हाणे अलाए कैंसिल थी वेंदो लियो, अलाए जे मिलंदो या अलाए जेतिरा मूं ओतिरियूं ॻाल्हियूं। हाणे कुझु काफ़ी दोस्त आहिनि हिते तव्हां ॾिसो सोशल मीडिया ते जेके जिनखे मूं ॾिठो बि कोन्हे उहे माना छो त तव्हां उस्ताद जा दुश्मन आहियो। उहो छा बि तोखां मूं चंदो वरितो आहे, तोखां पैसो वरितो आहे, तोखां मूं पाई वरिती आहे। हाणे तव्हांजी माना कूड़ी सपोर्ट करे आहे उते तिलके में तव्हांजी इलेक्शन कमेटी मूं सपोर्ट कई, तव्हांजी माना कूड़ी सपोर्ट करे ऐं तई उहिदेदार तिलके थियो त माना आऊं तव्हांजो छो न आहियां भाऊ, तव्हांखे मूं ॾिठो बि कोन्हे। तव्हां हरूभरू अच्छा मज़े जी ॻाल्हि इहा त इलेक्शन कमेटियूं ॼाणनि असांजो साईं सिकंदर ज्योति साहिबु, साईं गुलाम मेहर साहिबु, इन्हनि नाला न मूं त नालो बि कोन आहे बख़ुदा। कुझु दोस्त वरी इल्ज़ाम हणंदा त आज तो नालो न आहे फलाणे। अरे बाबा मूं नालो नाहे ॾिनो, पहिरीं मुंहिंजो हिकिड़ो नालो खयूं मूंखां पुछूं उहो वरी कटे छॾियूं, मूं असां मट करे वेही रहियासीं। पोइ दोस्त हरूभरू सोशल मीडिया ते अची माना ज़ाती बुग़्ज़ बि हा उहो माण्हू तनक़ीद करे जीअं मूंखे चंदू न हुजे, जंहिंखां मूं फुरियो हुजे लुटियो हुजे, या मूं अहिड़ो अमल कयो हुजे जंहिंसां हुन उस्ताद खे नुक़सानु पहुतो हुजे, पोइ त हू तनक़ीद करे सघंदो मञा थो। पर घर वेठे वेही ऐं हसद जी साड़मी उन वंगारी माण्हुनि टोले जी वंगार वेंदे तव्हां हरूभरू के ते तनक़ीद करियो, पोइ सुभाणे साईं आवाज़ त केरु कमु कोन कंदो। इन्हनि हालतुनि में पोइ तव्हां चाहियो था त माना असां एजेंटी पिया करियूं ऐं असीं आजे वेठा हुजूं। ख़ैर सर्विस स्ट्रक्चर ते अॼु सेक्रेटरी साहिबु अॼु मूंखे त 2 हफ़्ता पहिरीं ॿुधायो मिनिस्टर साहिब जी ॿाहिरि मुल्क वियो हुते त असांजी समरी सेक्रेटरी साहिबु महिरबानी करे सही करे मिनिस्टर साहिबु ॾियूं कॾहिं। मिनिस्टर साहिब खे मूं गुज़ारिश कयी हुई त साईं तव्हां पर्सनल तौर फाइनेंस वारनि खे अप्रोच करे कंदो त माना असांजो मसइलो हल थींदो। त मिनिस्टर साहिबु सेक्रेटरी साहिब खे चयो पहिरीं हिकिड़ी कमेटी तव्हां ठाहियो असांजे सीनियर जेके ऑफिसर जी जेके फाइनेंस वारनि सां ऐं एजुकेशन वारा पाण में अहिड़ी शइ ते राज़ी मुतफ़िक़ थियूं जे प्राइमरी असांजो मसइलो हल थी वञे जो ऑब्जेक्शन न लॻे, माना ॿई शयूं ॿई धुरियूं हिकिड़ी पिच ते हुजूं। इहा मूंसां सेक्रेटरी साहिबु 2 हफ़्ता पहिरीं ॻाल्हि कई। पोइ वरी मूंखे बुखार अची वियो, मिनिस्टर साहिबु ॿाहिरि मुल्क वियो, आउं ॻोठ हली वियुसि, तबियत सही न हुई इलाही। पोइ हाणे 2 ॾींहं थिया न वरी कराची आयो आहियां। अॼु साहिब खे मुंहिंजा आऊं बीठो आहियां, हे दोस्त काफ़ी ॿिया आया आहिनि मीटिंग में, उन्हनि खे तव्हां ॿुधायो त स्टेटस छा आहे। चई पहिरीं ॻाल्हि इहा त ख़ुशी जी ॻाल्हि त 2 ॾींहं पहिरीं सीएम साहिबु किथे
तकरीर में चयो या साहिबनि खे मुखातिब थींदे चयो त यार वाक़ई प्राइमरी उस्तादनि सां माज़ी में बेवाजी बि थियूं आहिनि ऐं प्राइमरी उस्तादनि खे हाणे तव्हांखे अवधित ॾियणु खपे ऐं प्राइमरी उस्तादनि खे प्रोमोशन खे 20 ग्रेड ताईं पहुचायो माना ही असांजी जेका सफ़ारतकारी हुई अल्हम्दुलिल्लाह ऐं जेका असांजी गुज़ारिशूं जेके हुयूं CM ताईं या मिनिस्टर ताईं अलाह पाक जी आगाहियूं इंशाअल्लाह त असांजी जेको सर्विस स्ट्रक्चर जे लाइ काफ़ी बहितर शयूं थी चुकियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह काफ़ी बहितर शयूं थी चुकियूं आहिनि काफ़ी ऐं सेक्रेटरी साहिब खे मूं अॼु बि गुज़ारिश कई सही तव्हां त चओ था पर उस्ताद चए त हे हिनखे चांहि पीअण जो शौक़ु आहे चांहि पी पंहिंजा ज़ाती मसइला वठंदा हिकिड़ी शइ सम्झे उस्ताद साथियो तव्हांखे ॿुधाईंदो त मूंखां भले तव्हां हलो वठो मूं कॾहिं बि पंहिंजो ज़ात जो फ़ाइदो न आहे वरितो भले सेक्रेटरी साहिबु आहे मिनिस्टर साहिबु आहे ऐं उन्हनि जो बरबदा साईं वारा इज़हार बि कंदा आहिनि मूं कॾहिं मिनिस्टर खां DOT ऑफिसर न रखनि सेक्रेटरी रखनि ऐं सिर्फ़ु चाहींदा आहिनि त प्राइमरी उस्ताद खे सहूलियतूं हुजनि इज्तिमाही कम जे लाइ ज़रूरु गुज़ारिश कंदो आहियां हाणे हींअर मुंहिंजी गुज़िरियल 5 सालनि खां बीमार थो रहां ऐं उन दौरान मूं प्राइमरी उस्ताद जी तहरीकुनि ते जदोजहद ते त करोड़ रुपया पंहिंजे बची ज़रूरत में ख़र्च कया आहिनि पोइ हींअर मूंखे 9 लख मिलिया त चयो आहे हाजी शइ विकामजियो अब मुंहिंजा त 70 लख 80 लख जा वोचर जमे थिया पिया आहिनि पोइ त ही मूंखे चयो त हाजी विकामजियो मूं त इन खां त मूं त करोड़ रुपया बची रोज़ मां ख़र्च करे छॾिया आहिनि त हरूभरू एॾी माना फतवाऊं जारी करणु उहे माण्हू फतवाऊं जारी था कनि जिन खे केरु सुञाणंदो बि कोन हुयो ऐं उनखे असां इज़त ॾेई पंहिंजे अॻियां विहारियो ऐं उनखे मान मर्तबो ॾिनोसीं जिन 5 साल जेके साबिक़ा उहिदेदार हुआ उन्हनि जा चमचा थी गुज़ारी ऐं अॼु वरी उहे माण्हू उनखे गारियूं पिया ॾियनि सभिनी खे गारियूं वरी अॻियां वधण सिर्फ़ु सोशल मीडिया जे ज़रिए लीडर ते पोइ लीडर थियण जे लाइ रत ॾियणो पवंदो आहे लीडर ॾियण लाइ सवे महिल सफ़र करिणो पवंदो आहे माज़ी में आऊं चैलेंज थो करियां अॼु आऊं लाइव चैलेंज थो करियां त जेके माज़ी जा लीडर आहिनि उन में केरु प्रेस क्लब ते राति ॾींहुं वेठो आहे ऐं सिंध यूनिवर्सिटी उस्ताद वेठा उन सां गॾु पंहिंजा ॿार बच्चा छॾे राति ई प्रेस क्लब वेठुसि बेनज़ी मज़ार खां कराची ते सवे महिल लॉन्ग मार्च कयो वृक्ष खां कराची ते सवे महिल लॉन्ग मार्च कयो इन खां वधीक ॿियो को सबूत कोन्हे अहिड़ो को माउ जो लाल हुजे न जेको बेनज़ी साहिब जे मज़ार खां कराची ताईं लॉन्ग मार्च करे ॾेखारिया हुनखे मञा इहो मुंहिंजो इश्क़ आहे प्राइमरी उस्ताद आहे छो त आउं नथो चाहियां त प्राइमरी उस्ताद खे ॾोखार नथा ॾिसी सघूं वरी उन जे मोटे में उहे माण्हू जेके ख़बर छो हुनखे कहिड़ी एलर्जी फोबिया आहे जे वठ पकड़ लाइ वेठा अथनि अॼु सेक्रेटरी साहिबु भली ॻाल्हि कई साहिबु तमामु हिकिड़ो सर्विस स्ट्रक्चर जल्दी पंहिंजो आख़िरी नोटिफिकेशन तरफ़ वञे पियो जल्दी इनशाला कोशिशि कंदुसि जल्द खां जल्द ऐं कराईंची पर्सनल आऊं न सेक्रेटरी साहिब जी पाण चयो त आऊं पर्सनल मिनिस्टर साहिब सां अॼु सुबुह जो मुलाक़ात करे हथमी कंदासीं ऐं कमेटी बि ठाहे अथव कमेटी वारा वेठा हुआ ऐं पाण चयो त आऊं सेक्रेटरी फाइनेंस पाण वटि पाण बि वेंदुसि जेको मूंखे ॿ दफ़ा गुज़ारिश कई त इनशाला सर्विस स्ट्रक्चर ते ॿियो हाणे अव्हांखे न आहे ॿिए कंहिंखे त सर्विस स्ट्रक्चर मंज़ूरु कयो सर्विस मंज़ूरु थी वियो आहे अल्हम्दुलिल्लाह उन सभु शइ कली थी वई जल्दी इनशाला नोटिफिकेशन कंदो तव्हां जेकॾहिं को हमारा को मुड़ुसु माण्हू थियो था न पोइ भले ॿियनि मसइलनि ते तव्हां जदोजहद करियो पर सर्विस स्ट्रक्चर लाइ माफ़ु कजो हाणे कंहिंजी कयल कमाई मथां वरी हिकिड़ो माण्हू बयानु ॾिए थो ऐं तहरीक थो लहियां लख माण्हू वठी ईंदासीं कराची प्रेस क्लब सर्विस स्ट्रक्चर ॾियो सर्विस त मिली पियो आहे हाणे सभु इहो त असां वरितो हिन में कुझु कोन्हे अब कंहिं कम जे लाइ रत ॾियणो पए थो सत ॾियणो पए थो टाइम ॾियणो थो पवे ऐं सुबुह जो 8 बजे तां वञे वेंदो या सेक्रेटरी 9 बजे राति जो मोटी ईंदो या हींअर मूं उहो दतो आहे अस्पताल सुबुह हींअर पहुतो या घर आयो आहे छो त मूं 7 बजे टाइम न उस्ताद खे लाइव अचण जो त मुंहिंजो हुनखे अहवालु ॾींदुसि त सुबुह सिर्फ़ु घुरंदियूं आहिनि तव्हां जेके न फेसबुक इहे ओचिता लीडर फेसबुक जे ज़रिए न को तव्हांखे वोट मिलंदा न को इलेक्शन में खटंदो न को लीडर थी सघो था उन जे लाइ अव्हांखे अमली कमु करिणो पवंदो
ऐं ख़ुशि नसीब या पाण वारे खे ख़ुशि नसीब सम्झा त सिंध जा उस्ताद मूंसां मोहबत था कनि जेतिरी आउं मोहबत कयां ओतिरे कोन था कनि पर मोहबत कनि था ऐं सॼे ॾींहुं सिंध जा हज़ारे उस्ताद सॾ में सॾ ॾींहुं वरनाइनि था उनजी तव्हां चयो त सभु असदा ईअं थिए ईअं त क़ुर्बानी खे असां न आहे सिधो अॼु त हा मसइलो त पहिरीं पहिरीं मसइलो अॼु सर्विस हिस्ट्री खे तव्हांखे ॿुधायां सर्विस हिस्ट्री खे थिए पियो थो इनशाला जल्दी इहो नोटिस निकिरी वेंदो फाइनल भरल में आहे ऐं सभु शइ कंप्लीट थी वई आहे कुझु शयूं हिते आउं सोशल मीडिया ते डायरेक्ट नथो चई सघां सुठो कोन थो थिए ऐं उहे शयूं आउट न आहिनि करणियूं बाक़ी इनशाला सेक्रेटरी साहिबु अॼु दोस्तनि खे साम्हूं चई सर्विस थी वियो आहे इन ते ॿिया उन ते सियासत न कनि वञी ॿिए कंहिं मसइले ते सियासत कनि सर्विस खे छॾे ॾिनो ख़ुदा सेक्रेटरी साहिब खे गुज़ारिश कई साईं 2001 खां पोइ 2018 ताईं जेके इनिशियल अपॉइंटमेंट उस्तादनि कॉन्ट्रेक्ट ते भर्ती थियल इनखे इनिशियल अपॉइंटमेंट करे रेगुलर कयो जिते सेक्रेटरी साहिबु ॿ टे दफ़ा चयो त इन ते सुप्रीम कोर्ट फलाण सुप्रीम कोर्ट आहे कोन सुप्रीम कोर्ट जो पंजाब जा एनिमल जा डॉक्टर हुआ या वेटरनरी डॉक्टर हुआ उनजे लाइ हेॾो आहे ई कोन पोइ अॼु इहो ई मूं गुज़ारिश कई मुंहिंजी तव्हां मूंखे पाण चयो त रेग्युलर मंग में असां हिकिड़ो लेटर था लिखूं शमिल सां गॾु उनखां ओपिनियन वठा मूंखे भले ओपिनियन वठो अॼु इहो डिसाइड कयो वियो आहे साईं इहो हिदायतूं जारी कयूं जेके स्पेशल सेक्रेटरी या जेके एडिशनल सेक्रेटरी साहिबु वठंदो आहे उनखे नोट कराईं त तव्हां इहो हिकिड़ो लेटर लिखो ऐं साईं पाण चयो त इनखे आउं पाणी परसो करे इहो इन मसइले खे पाण शुरू था करियूं पर उनखां अॻे बि मूं गुज़ारिश कई त भई हाई कोर्ट हींअर हैदराबाद जी अहिड़ो को लेटर जारी हुकुम जारी कयो आहे त उन्हनि जूं इंक्रीमेंट वग़ैरह न कटियूं वञनि या अहिड़ो माना हिकिड़ो आयो मूंखे पूरी उन ख़बर न आहे जेको फ़ैसिलो आयो आहे पर अहिड़ो हिकिड़ो फ़ैसिलो माना इन जे फेवर में अची वियो आहे जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे त पोइ छो आनींदा हाई कोर्ट वारा जज त चए त इहो वधीक सुठी ॻाल्हि आहे त उनजे ते मूं चयो सर्विस असर त थी हलियो बाक़ी इहो मसइलो तव्हां चए त तव्हांखे हल तव्हांखे ॾिनो चला साहिबु पर हुनखे इहो राइट आहे हुन खां मूं गुज़ारिश कयो त सॼी सॼी डायरेक्टर साहिबान जेके ड्यूटी वारा उस्तादनि उनखे रिमूवल फ्राम सर्विस कयो आहे उन जूं इंक्रीमेंटूं चट कयूं हुयूं ॿ टे इंक्रीमेंटूं चट कयूं आहिनि एतिरे क़दुरु जेके हींअर डायरेक्टर साहिब आहिनि उनजे सही सां ख़ुदि जॾहिं उहो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर आहे इन्हनि पाण उन्हनि उस्तादनि खे स्कूल ते रखियो ऐं अॼु उन जा धणी कोन हुन चकर बि इंक्रीमेंट कटी रखिया बि तव्हां अॼु तव्हीं डायरेक्टर आहियो तव्हीं खे था सज़ा ॾियो तव्हां छो रखियो हुनखे तव्हां वञी बायोमेट्रिक चेंज करायो आहे त माना अहिड़ो गुज़ारिश साईं कई पूरी सिंध में त सेक्रेटरी साहिबु क्लियर हिदायतूं ॾिनियूं त अॼु खां पोइ मूं इहा बि गुज़ारिश कई त साईं हिकिड़ी सिंध गवर्नमेंट जूं कमिटियूं ठहियलु आहिनि उनमें ADC 1 बि आहे उन मंझि चीफ मॉनिटरिंग ऑफिसर बि मेंबर आहे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर बि मेंबर आहे ऐं TOs बि मेंबर आहिनि पोइ उन्हनि जा फ़ैसिला वरी हे चयो त इहे बि असीं कंदासीं यार हीअ त माना तव्हीं रुॻी उस्तादनि खे दौड़ायो रखो बि तव्हीं जज जे तव्हां स्कूल खोलिया हाणे वॾो उस्ताद ग़रीबनि कहिड़ो ॾोह कयो जंहिंजी 58 साल सर्विस हुजे जंहिंजी 56 साल 55 साल सर्विस हुजे या के त वरी अहिड़ा पंहिंजा वीचारा जंहिंजी 8 साल सर्विस हुनखे रिमूवल फ्राम सर्विस हीअ त ज़ुल्म आहे ऐं पघारूं जमे करायो माना हिकिड़ो अहिड़ो नादरी हुकुम जिते सेक्रेटरी साहिबु कोई एक्शन नथो ऐं वरी मज़े जी ॻाल्हि इहा त ठटो ज़िलो आहे या बदीन आहे या दादो आहे या सजावल आहे ॿिया जेके ज़िला सिंध जा उनमें अगस्त में उस्तादनि खे रिमूवल फ्राम सर्विस कयो आहे जिन खे अञा ताईं ऑर्डर कोन मिलिया आहिनि उन्हनि ग़रीबनि खे सोशल मीडिया जे ज़रिए ख़बर पई आहे हाणे अपील जो महीनो हूंदो आहे पोइ अॼु सेक्रेटरी साहिबु चयो त बाबा अपील जो इहे अपील जो को ड्यूरेशन कोन्हे तव्हां मूंखे लिस्ट जमे करायो ऐं पंहिंजे तंज़ीम दोस्तनि खे गुज़ारिश थो करां इन्हनि ज़िलनि जे त उहे उन्हनि उस्तादनि खां जिन खे बि पनिशमेंट मिलियूं आहिनि न उहे मूंखे उन्हनि ऑर्डर जूं कापियूं ॾियनि त या लिस्ट मुहैया करे ॾियनि त आउं सेक्रेटरी साहिब जे ऑफिस में उते हिकिड़ी कमेटी ठाही हुई आहे उन वटि जमे कराइनि इनशाला उन्हनि उस्तादनि इंसाफ़ थींदो हा बाक़ी हाणे जेके हिते आईनी करे ॿाहिरी मुल्कनि उन सां असांजो को तालुक न आहे
बाक़ी जिन सां सम्झंदा बेवाजी बि थी आहे त इनशाला उनखे उन जी दाद रसी थींदी ऐं उनजो मसइलो सेक्रेटरी साहिबु हिकिड़ी कमेटी ठाहे छॾे हलती हूंदियूं इन में परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे भले अगस्त बि कई हलनि लिस्टूं हींअर मूंखे तव्हां दोस्त उन्हनि ज़िलनि जा ठठ जा सुजावला बदिरिया आहे दादो आहे या जेके ॿिया बि ज़िला सिंध जा उन में जेकॾहिं रूमल फ्राम सर्विस या इंक्रीमेंटूं मारियूं आहिनि ऐं जिस तरह बेवाजी बि थी आहे न उहे लिस्ट मूंखे मुहैया करे ॾिनी आहे उहे ऑर्डर इंडिविजुअल मूंखे मुहैया करे ॾियनि त उहे आउं पाणी जंहिंमें कराईंदुसि उन कमेटी जे अॻियां उहो डेट रखाईंदुसि इनशाला उन्हनि उस्तादनि खे छा इंसाफ़ थींदो उन खां पोइ प्राइमरी मां हींअर जेके एलिमेंट्री स्कूल थिया आहिनि इहा महिनत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्राइमरी उस्ताद जी हुई असां गुज़ारिश कईसीं सेक्रेटरी साहिब खे कमेटी जेके इहा शइ उन रियलाइज़ कई इन में कोई शइ कोन थी इहा महिनत प्राइमरी उस्ताद जी मुंहिंजे हाणे महिनत असांजी आहे वरी असांजे मथां वरी तई ॿियो माण्हू नाज़िल था करियो जिते असां वटि ऑलरेडी सोरहों ग्रेड आहे हाणे 17 चयो त असां तव्हांखे मिलण वारो आहे असांजा छोकिरा कॉम्पिटेंट आहिनि जेके भर्ती हींअर नवां थिया आहिनि 73,000 उस्ताद पोइ उहे 14 ग्रेड जी भर्तियुनि पोइ असां सोरहें में आहियूं हाणे 17 हूंदो पोइ असांजे मथां इहे महिनतूं असांजूं वरी इन में ॿियनि खे तव्हां कीअं था इंचार्ज ॾियो जिते सेक्रेटरी साहिबु चयो त असां कंहिंखे इंचार्ज अञा कयूं कोन्हे बाबा डीओ मीटिंगूं पिया कनि पने अकल मंझि टीओ डीओ चवंदो जीएसटी उनखे रखो इंचार्ज उहो पंहिंजा भार आहिनि असांजे ॿचा भार आहिनि पर दादा हाणे जीएसटी जो बि 14 ग्रेड आहे पीएसटी जो बि 14 ग्रेड आहे उहो वे उतां सां उन जीएसटी उन सां मुक़ाबिलो कयो उस्ताद सां हुन महिनत उन उस्ताद जी ॻोठाणे जी ऐं उहो 16 ग्रेड में आहे वरी 14 ग्रेड वारो अंडर में कमु कंदो जिते सेक्रेटरी साहिबु सख़्तु अहकामात जारी कया न इहो ग़लति आहे उते सीनियर प्राइमरी उस्ताद इंचार्ज उहो थींदो मुंहिंजी इहा प्रैक्टिस त बंदि करायो न भाई हाणे फेसबुक ते वेही के फूक ॾींदा बाबा ज़ुल्म थियो प्राइमरी उस्ताद सां ज़ुल्म थियो अदा प्राइमरी उस्ताद सां ज़ुल्म थियो भले अहिड़ा मुड़ुस माण्हू निकिरो निकिरो न घर खां ॿाहिरि त ख़बर पए न भाई फेसबुक ते लिखण जे बसि ईअं यार रुकी मायूसी पोखड़ी में पूरा हूंदा आहियूं ऐं हुन खां पोइ STR जे आर्मी जेके ॾोराया इलाइक़नि में उस्ताद बदिली कयो आहे मूं सेक्रेटरी साहिब खे मिसाल ॾिना साईं जोही में तलको जोही आहे साईं ब्राह्मण साहिब जे ऐं जोही हुजां मुंहिंजे तलके जोही जो सीनियर हेडमास्टर साईं गुलाम मोहम्मद जंहिंखे हिकिड़े जून जो बदिली करे हेडमास्टर थियो वरी डीओ सां मिली करे हाणे हुन वीचारे नौकिरी में बाक़ी बि 8 महीना 7 महीना आहिनि उनखे अलाए किथे परे बदिली करे वियो माना मुंहिंजो हीअ त हुन सां माना ॿ ज़ुल्म थिया हिकिड़ो पूरे तलके सीनियर हेडमास्टर मेन स्कूल जो इंचार्ज हो उहो आहे हुन खां खस आहे हिकिड़े जून उहो असांजो उस्ताद भाउ आहे हुन सां का दुश्मन असांजी न आहे पर हक़ त सीनियर हुयो आहे न हीअ त ज़ुल्म आहे न सिधो ॿुधो तंज़ीम में उहिदेदार थी वियो त माना चङो मुड़ुस हुजे सीनियर जो हक़ कोन्हे छा जूनियर जो हक़ हूंदा न हीअ ज़ुल्म आहे जिते सेक्रेटरी साहिब सख़्तु एक्शन वरितो जूनियर साहिब खे चई फौरी तौर ते इहा इंक्वायरी करियो इहो छो थियो आहे उहो हिकिड़ो मिसाल ॾिनो जिते जूनियर शाह साहिब चयो जेकॾहिं के STR जी इवाल्यूशन 5 साल खां पोइ कंहिंजूं बदिलियूं थियूं आहिनि त हा साहिबु उहे तूं मूंखे ऑर्डर ॾे त असां इंसाफ़ कंदा वरी ख़ासि करे फीमेल टीचर ऐं जेके माज़ूर माण्हू आहिनि उनखे असां वापसि कंदासीं छो मुंहिंजे STR जी ख़ुदि जी जेका पॉलिसी आहे उन इवाल्यूशन में थिए मिनिस्टर साहिबु चए थो हुन ते अमल कयो हिते DO साहिब आहिनि TO साहिब आहिनि उस्ताद ग़रीबनि जा जितां कोन था थियनि हलो बाबा कटी उनजो सिर कटी विझनि हीअ त बेवाजिबु न जिते छो त उन में अॻी वारे में काफ़ी उस्ताद खे रिलीफ मिली जेके परे बदिली थिया हुआ काफ़ी उनखे वेझो कयो पर वरी हींअर जेका STR जी जे लाइ ग्रीवेंस कमेटी हिकिड़ी ठाही हुई आहे मुंहिंजे इहो सिर्फ़ु प्राइमरी उस्ताद जे बदिली छो जिते मिनिस्टर साहिबु बिल्कुलु इहा शइ एग्री रहिया त 2022 खां प्राइमरी उस्ताद ते बदिली थिए इहो इनशाला त जल्दी जनरल लायूं था मुंहिंजे इन साईं सिकंदर बि चयो त साईं इहा का सहूलियत पैदा करे वठो माना हाणे हरू भरू ऐं पाण ॿुधायो त असां इनखे कोशिशि था कयूं त ज़िले लेवल ते तव्हांजे हथनि में ॾियूं पोइ चंद ॾींहं में इहो सॼो मसइला तइ थींदा पोइ इनशाला ज़िले ते ई हाणे इहे बदिलियूं थींदियूं ऐं जेको बायोमेट्रिक सिस्टम आहे उहो बि ज़िले ते तव्हांखे करे ॾींदासीं पाण ॿुधाईंदुसि असांजो HR जो हिकिड़ो नुमाइंदो हूंदो हर ज़िले में
साईं जिन जे पाण ऐलान कयो आहे HR जो नुमाइंदो तव्हांखे ॾींदासीं उते वेही बायोमेट्रिक वग़ैरह चेंज उते हाणे थींदी ऐं बारकोड जे बारे में साईं जिन चयो त बारकोड बि असां हाणे अहिड़ो सिस्टम पिया ठाहियूं त उहो बारकोड बि तव्हांजो हाणे उते ज़िले में ई कराए ॾींदासीं इनशाला हिते तव्हांखे अचणो कोन पवंदो माना ॾाढी बहितरीनु पेशरफ़्त हुई छो त कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि सेक्रेटरी साहिब चयो त असां उन ते अमल कया पर उन में कुझु ॾींहं लॻंदा पाइप लाइन में आहिनि ऐं इहा मूं त मुंहिंजो उस्ताद रिटायर थो थिए पोइ असीं त धका खायो खायो मरी वञूं लिया हाणे अहिड़ो सिस्टम रहे पंजाबी उस्ताद रिटायर थियो डायरेक्ट अकाउंट में पैसा हलिया वञनि सेक्रेटरी साहिब पाण चयो त इनशाला हाणे रिटायरमेंट खां 6 महीना अॻे उस्ताद जा कागज़ चवंदा ईअं असांजी कोशिशि आहे त डायरेक्ट उस्ताद जे अकाउंट में वञी उहो सिस्टम असां हिते लागू कराए ॾियूं माना काफ़ी शयूं बहितर थियूं सुठी मुसीबत मोट मिली उन खां पोइ मूं गुज़ारिश कई साईं कैंपस क्लस्टरिंग जो सिस्टम हींअर तव्हां आणियो पिया त ख़ुदा उन में भला असांजे मथां सभई नाज़र था करे हुकूमत कनि प्राइमरी उस्ताद जी भला असां कहिड़ो ॾोह कयो आहे इन में असां उस्ताद जेके सीनियर आहिनि असांजा क्लस्टरिंग स्कूल में उहे छो न हुजनि जिते साईं ब्राह्मणी साहिब ज़बरदस्त वेरी गुड ॾाढो मूं तारियूं ॿुधायूं हुते चई हाजी साहिब इनशाला तव्हांजी जेका ही सर्विस स्ट्रिक्ट जो सिस्टम आहे इहो CM ताईं सभिनी खे ख़बर पइजी चुकी आहे इहो बहितरीनु पियो थिए ऐं जल्दी इहे तव्हांजो मसइलो हल थी वेंदो ऐं तव्हांजा ऑर्डर निकिरणु शुरू थी वेंदा ऐं जेके बि 12,000 जे लॻभॻि प्राइमरी उस्ताद 17 ग्रेड में वेंदा उहे सभु या सभु इन्हनि क्लस्टर हब स्कूल जी इंचार्ज हूंदा इहो असांजो ऐलान था करियूं सभिनी जे साम्हूं सेक्रेटरी साहिब ने इहो ऐलान कयो मुंहिंजे वाह वाह ऐं मूं साम्हूं लिखियो बि आहे बख़ुदा उन टीम में वाह 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 ज़बरदस्त जेकी शइ सुठी त मुंहिंजी ईअं करियो न साईं प्राइमरी उस्ताद ने ग़रीब त कहिड़ो ॾोह कयो आहे ज़िंदगी भर ग़ुलामी में गुज़ारियो थो छा जॾहिं तव्हां चओ त वज़ीर अला सिंध चवे थो त प्राइमरी उस्ताद खे अवले ॾियो सूबाई वज़ीर तइलीम चयो त प्राइमरी उस्ताद खे अवले ॾियो सेक्रेटरी तइलीम चयो त अवले ॾियो पोइ अवले त ॾियो असांखे उहो साबित करे ॾेखारियो न असीं ॾिसूं त भला मरी वेंदासीं पोइ ॾिसंदासीं छा जहिड़े त कुझु ॾिसूं न सुख त ॾिसूं न असांखे जिते हमेशह ॿियनि जे मातहत असांजी फीमेल टीचरूं वीचारियूं आहिनि कैंपस स्कूल में ख़ुदा जो कसम आहे उन सां हेड मास्टर अहिड़ो हशर था कनि उनखां बसि साईं हाणे छा ॿुधायूं जे त पाण साईं जन मञियो आहे त इनशाला इहे जेके तव्हांजा उस्ताद इनखे जेसि ताईं असां इन शइ खे तव्हां असां इहो वाइदो आहे तव्हांखे करे ॾियो ऐं उन खां पोइ गुज़ारिश कईसीं त साईं 9 ग्रेड ताईं जेके उस्ताद भर्ती थियल आहिनि अॻे ड्रियोज़ भर्ती कंदा आहिनि ड्रियोज़ जा भर्ती कयल आहिनि हाणे असांखे 16 स्किल मिले थो उहो त टाइम स्किल मिले पियो हाणे उन जे रिटायरमेंट जा कागज़ जॾहिं उहे माना ड्रियो वटि वञनि पोइ वरी ड्रियो वटि पिया हलूं पोइ वरी कराची अचनि बारकोट जे लाइ मुंहिंजे उस्ताद मरियो वञनि लिया ख़त खपे वञनि लिया उहो फरमाइशूं पूरियूं करे करे मरियो वञनि लिया त इन करे ख़ुदा आहे जेके 9 ग्रेड ताईं आहिनि इहे तव्हांजे लाइ रिटर्न कजो साईं 9 ग्रेड ताईं जा इख़्तियार त कम अज़ कम उते ड्रियो असांखो ड्रियो खां चंदो कोन भाई वरी कोन था वठूं पर हिकिड़ो असांजो तव्हां उस्ताद खे सहूलियत ॾियो साईं अपॉइंटमेंट अथॉरिटी जेका हुजे इहो उनजो कमु आहे रिटायरमेंट जो त जिते बिल्कुलु इहो त कानून तो रूल थो चवे 73 जो रूल थो चवे मुंहिंजे रूल चवे थो पर हिते रूल जी वाल्यूशन आहे हा जेके डायरेक्टर भर्ती कया आहिनि उहे अॻिते हली भले उहो डायरेक्टर उनखे रिटायरमेंट पर जेके ड्रियो जा भर्ती कयल उस्ताद आहिनि 9 ग्रेड ताईं असीं 9 ग्रेड ताईं भर्ती थी वियूं न असांखे टाइम सां मिले पियो सरो मिले पियो भर्ती त ड्रियो कनि चई बिल्कुलु इहा सही आहे उन लाइ अॼु शामी चए त हिनखे त भाउ इहा तव्हां असांजे ग्रुप को आहे ऑफिसर जो उन में डायरेक्शन इशू करे छॾियो त जेको लेटर निकिता अमल कयो बहरहाल अलाह पाक इहा बि हिकिड़ी वॾी ख़ुशि नसीब कई उस्ताद वीचारा प्राइमरी ढोड़े मरियो वेंदा हाणे के कॾा वेंदा जेके 9 ग्रेड जा इहो अलहमदिल्ला सुठी थी उन खां पोइ गुज़ारिश कई त साईं बायोमेट्रिक असेसमेंट जेके आहिनि उहे DGMNE को ऑर्डर करियो त तव्हां असेंबली में उन स्कूलनि खे वञी हाज़िरी बायोमेट्रिक भरियो असांखे एतिरा न आहे पर जेके तव्हां STR में उस्ताद 40 50 महिल रखी छॾिया आहिनि को 40 उस्तादनि खे स्कूल में
उन में हिकिड़ो ॿ उस्ताद देरि सां पिया चवंदा या 22 मिंट करे या वेठो हूंदा उस्ताद चवंदा त उन्हनि सां माना उनजो रवैयो सुबेदार अञा बि सवलो आहे सुबेदार खां उनजो वधीक रहियो हूंदो आहे उस्ताद सां जिते सेक्रेटरी साहिब जो मूंखे पूरी सिंध मां शिकायतूं मिलियूं ऐं कमेटी जे 40 मेंबरनि ऑफिसरनि असांजे साईं जुनेद शाह साहिबु साईं अकबर साहिबु साईं हनान शेख साहिबु जिन चयो त इहा ॻाल्हि सही आहे साहिबु असांखे वॾियूं शिकायतूं मिलियूं इहे माना सूबेदार खां वधीक उस्तादनि सां था पेश अचनि ख़ासि करे फीमेल टीचरनि सां ऐं आईंदे हफ़्ते DGMNE तमामु सुठो माण्हू आहे सेक्रेटरी साहिब जो बहितरीनु माण्हू आहे असां चाहियूं था उन सां तव्हांजी मीटिंग करायूं ऐं उन जे साम्हूं तव्हां इहा शइ रखो इनशाला तव्हांखे आईंदे हाणे शिकायत कोन हूंदी ठीकु आहे उहे मुंहिंजा असांजा ॿार आहिनि पर ॾिसो इज़त हाणे उहो जेको मोस्ट सीनियर सोरे जो उस्ताद आहे ऐं उन फीमेल टीचर उन जी तज़ीलु था कनि या उते 22 मिंट पिया कनि उस्ताद को अची वियो देरि सां 2 मिंट देरि थी 5 मिंट देरि थी वई जेके तव्हां 60 मील परे बदिली करे छॾियो आहे हिन सियारे जे मौसम में का फीमेल टीचर सहिकियो अचे मुंहिंजो ॻोठु आहे भलूं सचो उते टनो खांजी फीमेल टीचर आहे उहा वीचारी मोटर साइकिल ते पंहिंजे भाउ सां गॾु ईंदी आहे शाम जो हुन औरत खे हुजे 25 किलोमीटर परे मॉनिटर साहिबु वेठो उहा पिया आहे हुनखे चए थो मूं गैर हाज़िर करे हाणे पर हली मिली माना अहिड़ो हुन सां बदतमीज़ सां ॻाल्हाई एतिरी हुनजी बेइज़ती कई जे माना वीचारे मूंखे रोई था हली मुंहिंजे असां सिर्फ़ु सेक्रेटरी साहिब खे या तव्हां वञाए सघूं था असीं हुन सां विड़ी कोन था सघूं जिते सेक्रेटरी साहिब सख़्तु यूनिवर्सिटी में इनशाला अॻे हफ़्ते DGMNE ऐं सेक्रेटरी साहिबु सभु गॾिजी इहा हिकिड़ी मीटिंग रखी हुई आहे ऐं डेट उहो असांखे ॿुधाईंदा उन खां पोइ पूरी सिंध में काफ़ी बहितरीनु स्कूलनि जेके डीएक्टिव कया विया आहिनि उन में ख़ासि करे थरपारकर जा काफ़ी स्कूलनि ऐं कलोई जा स्कूलनि जंहिंजी मूं लिस्ट सेक्रेटरी साहिब साम्हूं अॻियां रखी हेॾो दस्तो पदनि जो मूं चयो अथई हे डायरेक्टर साहिब आहिनि तव्हांजे हुकुम ते स्कूल में विज़िट कया आहिनि ऐं रिपोर्ट ॾिने त हे स्कूल भला आहिनि हलंदड़ आहिनि ऐं हिनखे हलायो जिते 200 ॿार हुजनि नियाणियूं हुजनि स्कूल बंदि थिए माना हिते पोइ वज़ीरलाल सचो आहे ॿियो 17 लख कीअं मुंहिंजो हिते हाणे कुसो चढ़ी थो लियो हिते जी करोड़ नहीं कुसो पियो अचे थो इन जे करे असांजो कमु आहे उन्हनि मैसूम ॿारनि खे स्कूल खोले ॾियूं भला खोले नथा ॾियूं जेके हलंदड़ उहो बंदि था छो कया आहिनि जिते चए त मिनिस्टर साहिबु बिल्कुलु इन शइ जो नोटिस वरितो आहे त इहे स्कूल ग़लति बंदि थिया आहिनि ऐं लिस्ट हुन मूंखां वरिती आहे ऐं इनशाला ॿुधाए पियो त इहे सभु स्कूल असां फंक्शनल कंदासीं इहे तव्हां यकीन दिलिजाए करियो छो त सॼी सिंध जो केस रखियो आहे ख़ाली थरपारकर न पर थरपारकर जो हुनखे मूं मिसाल ॾिनो सही हे महिरबानी करे हे स्कूल खोले ॾियो इहे नियाणियूं बि असांजियूं न उस्ताद बि असांजा आहिनि उन उस्ताद खे सॾु कॾहिं हीअ लाइक़ु न मुंहिंजे उन साॻिए उस्ताद खे वापसि उन स्कूल में हो जेको साईं बिल कासब इहो असां तव्हां हिन वर्किंग हले पई इहो जल्दी असां तव्हांखे मसइलो हल करे ॾींदासीं पोइ मूं गुज़ारिश कई अथई प्राइमरी जो उस्ताद हर तरीक़े सां अलाह जी महिरबानी सां होशियारु आहे ऐं हींअर त ख़ासि करे असांजे जेके ॿेड़े मुंहिंजे प्राइमरी उस्ताद नौजवान उस्ताद आहिनि जेके यूनिवर्सिटी जा क्वालिफाइड आहिनि इंजीनियर बि आहिनि उन वॾियूं वॾियूं डिग्रियूं आहिनि अलहमदिल्ला त जेके मुख़्तलिफ़ ट्रेनिंगूं थींदियूं अंग्रेजी थिए थी या जेके स्किल्स जी मुख़्तलिफ़ ट्रेनिंग थींदियूं उहो अॻे असांजे प्राइमरी उस्तादनि खे खई हूंदो पर वरी अहिड़ो दौर को आयो त माना प्राइमरी उस्तादनि खे लकीर ॾिनी हुई भाई इहो कोन खजंदो छो कोन खजंदो जिते सेक्रेटरी साहिबु इन चयो सख़्तु स्टैंड वरितो ऐं पूरी कमेटी चयो त इहा ॻाल्हि बिल्कुलु तव्हांजी सही आहे सभु इहा जाइज़ डिमांड आहे ऐं तव्हांखे तव्हांजो हक़ शेयर उन खां वधीक हाणे मिलंदो छो त मुंहिंजो ठीकु आहे पोइ हुनखे 5 ॿिया बीहारियो असां प्राइमरी विहारियो असां सां मुक़ाबिलो कनि असांजे नौजवान छोकिरनि सां मुक़ाबिलो कनि जेके सीनियर उस्ताद हुन सां मुक़ाबिलो कनि न त पोइ असां आख़िर असां जॾहिं प्राइमरी उस्ताद त मिनिस्टर चए थो प्राइमरी उस्ताद खे हाणे तरक़ी ॾींदासीं CM सिंध चए थो प्राइमरी उस्ताद खे तरक़ी ॾींदासीं पोइ आख़िर असांजे इहे दरवाज़ा बंदि छो कया विया आहिनि माना असांजे PhD खे लकीर छो चई न बसि अच्छा इहो तव्हां नोट कराई आहे हुनखे बसि साईं जिन इहा शइ नोट कई ऐं ॿुधाईंदो साईं ब्राह्मण साहिब खे चई जुनेद शाह साहिब खे बि चई त तव्हां इहा शइ जेकी पाइटरी जो अदारो आहे ऐं ॿियो बि साईं हिकिड़ो 2 इदारनि जा नाला की उन सां तव्हां कोऑर्डिनेशन करियो त इहे जेके लाइसेंस पॉलिसी ठही खोली अथनि साईं
उनखे चयो त बाबा हाणे इहे जेके उहे बि शायदि ट्रेनिंग था कराइनि त उनखे प्राइमरी उस्तादनि खे इन में अवलियत ॾी वञे अवली न बल्कि हिदायतूं जारी कयो खयो वञे हाणे अमली तौर ते ईअं ख़ाली ॻाल्हि न करियो जिते माना तमामु सुठो छोकिरा ख़ुशि थिया असां बि चयोसीं वाह वाह हिकु इहा सुठी ॻाल्हि आहे उन खां पोइ मूं गुज़ारिश कई त साईं जेके सिंध अंदरि काफ़ी ॿार स्कूल खां ॿार आहिनि वज़ीर अला बार बार चवंदो आहे वज़ीर तइलीम साहिबु बार बार चवंदो आहे त जेके सिंध अंदरि 17 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि मूं चयो साईं इहो कमु सिर्फ़ु प्राइमरी उस्ताद करे सघे थो ॿिए कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे ऐं चैलेंज थो करे मुंहिंजो तव्हां प्राइमरी उस्ताद सां मोहबत करियो तव्हां प्राइमरी उस्ताद जा मसइला हल करियो प्राइमरी उस्ताद ख़ुशहाल त सिंध ख़ुशहाल सिंध जी ख़ुशहाली प्राइमरी उस्ताद जोड़ियल अथव मूं साईं खे गुज़ारिश कई त तव्हां वधि खां वधि प्राइमरी उस्तादनि खे फैसिलिटेट करियो असां तव्हां सां वाइदो था करियूं त असां सिविल सोसाइटी वालदेन पंहिंजे आला ऑफिसनि सां गॾिजी तलके ते ज़िले ते सूबे सिंध लेवल ते इहे मैसूम जेके ॿार नियाणियूं स्कूल में नथियूं हुजनि उनखे आणण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदासीं पोइ उन में जेके उस्ताद महिनत था कनि कंहिं तलके में सुठो उस्ताद महिनत थो करे कंहिं ज़िले में उस्ताद सुठो महिनत करे त उनखे घटि में घटि तव्हां को आनर त ॾियो न पैसा त वरी कोन ॾींदा हुन ग़रीब खे को आनर ॾियो या को अहिड़ो हुनखे ॾियो जेको हेल्थ कार्ड मिसाल हिन वीचारे खे हेॾी महिनत कई आहे हुनखे को थो ॾे ऐं हुन खां पोइ हेल्थ कार्ड जॾहिं सिंध एजुकेशन फाउंडेशन जे उस्ताद खे मिले थो पोइ असां ग़रीबनि कहिड़ो ॾोह कयो प्राइमरी उस्ताद पंहिंजो ज़हनी पूरो थो करे जेकॾहिं उहो ज़हन आज़ादु हूंदो घर में जो ॿार बीमार आहे घरवारी अला पनाह ॾे वालिद साहिबु आहे जेकॾहिं उहो असांजो इलाजु फ्री में थी वेंदो हुजे जीअं सिंध एजुकेशन फाउंडेशन वारो थियो थो त पोइ साईं पोइ त असां वधीक पढ़ाईंदासीं वधीक तवजो ॾींदासीं न हिकिड़ो पघार एॾी वॾी असांजी पघार बनायो जिते पाण साहिब जो त अच्छा बि आहे तव्हांजी सही आहे ऐं गॾिजी थो हिकिड़ी मिनिस्टर साहिब सां पाण मीटिंग कंदासीं ऐं उन ते मिनिस्टर साहिब खां डायरेक्शन वठंदासीं ऐं इनशा गॾिजी सॼी जेके ॿार आहे मैसूम ॿार आहे स्कूलनि खां ॿार आहिनि उनखे स्कूल में आणण जे लाइ पंहिंजो भरपूर कयो वेंदो इन खां पोइ असां साईं शुक्र अदा कयोसीं ऐं इहे एजेंडा मीटिंगूं रखणियूं हुयूं ऐं उन मंझि जेके उस्ताद मां वरी गुज़ारिश कंदुसि जेके उस्ताद के जेके पनिशमेंट मिलनि हुन पूरी सिंध में त उहे आर्डरनि जूं कापियूं या लिस्टूं मुंहिंजे हवाले कनि या उते पंहिंजे के वेझे नुमाइंदे जे हवाले कनि त उहे आउं हिते जमे कराए उन उस्ताद खे घुराए उन जूं कागज़ पत्र ॾिसी उन जो जेके जाइज़ मसइलो हूंदो न उहो फौरी तौर ते सेक्रेटरी साहिब सां हल कराए छॾींदासीं ऐं इनशा जेके बि बदिलियूं आहिनि जेके बदिलियूं थियूं छो त हर उस्ताद जी पहुच उस्ताद न आहे पर जेकॾहिं इश्तिहार जी वालिशन थी आहे किथे वालिशन सेक्रेटरी साहिबु चई छॾियो आहे जूनियर साहिब खे त बाबा टीचर तव्हां सां मुलाक़ात कंदो तव्हांखे ॿुधाईंदो जेकॾहिं वाक़ई वालिशन थी आहे त पोइ उन उस्ताद जो सदभाव कयो वञे उनखे वापसि कयो वञे ऐं उन खां पोइ पाण खे गुज़ारिश कई मुंहिंजी ग्रीवेंसिस कमेटी अञा ताईं इहा इश्तिहार रही पई आहे उस्ताद मूंखां था पुछनि ॾींहं में केतिरियूं थियूं फ़ोनूं मूंखे अचनि महिरबानी करे हाणे इहो बदिली जो तरीक़ो आसान त तव्हां करियो पिया पर हीअ लिस्ट कढी वठो मिनिस्टर साहिब खे गुज़ारिश करियो पाण ॿुधाईंदो इनशा हाणे 2 ॾींहं वरी मोकल थी वई अचे मुंहिंजी छा सुभाणे मोकल आहे 27 तारीख़ मोकल आहे ॿुधाईंदो पहिरीं खां पोइ मथे हफ़्ते में इनशा इहा लिस्ट असां जारी कंदासीं इनशा इहा मसइलो जल्दी हल थी वेंदो ऐं सेक्रेटरी साहिब खे बार बार उन शइ में गुज़ारिश कंदुसि आख़िर में मुंहिंजी संजय उस्ताद खे मोदबाना नंढी गुज़ारिश थो करियां अपील थो करियां त असांखे को उहिदे जो शौक़ु न आहे इहे दोस्त खामखा जी शैतान मुंहिंजे सोशल मीडिया ते मुंहिंजे ख़िलाफ़ु इन्हनि लोभी उहिदेदार जे चवंदे मूंखे घटि में था ॻाल्हाइनि मूंखे मुंहिंजी सिहत को असरु निश्चित नथो पवे ऐं अॼु बि उन्हनि जे लाइ दुआ कयां न को मूंखे उहिदे जो शौक़ु आहे न को ऐं जेकॾहिं कमाई आहे त हेसिताईं अरबपति वञा पर मूंखे अलाह पाक इन हराम खां बचायो आहे पंहिंजी बचे जी हलाली यूज़ कंदो आहियां ऐं लाखो रुपया सिंधी उस्ताद में ख़र्चु कंदो आहियां पंहिंजी बचे जी रोज़ी में मूंखे ॾिसी परवाह न आहे उहिदनि उहिदनि जी पर हिकिड़ी ॻाल्हि कबी त जॾहिं हाई कोर्ट गुज़िरियल नवंबर में इंडस्ट्री डिपार्टमेंट खे हुकुम ॾिनो त भला हे यको उहिदेदार सिंध जा वेर न घटायो पोइ उनखे घर भेड़ो कयो वियो आहे उन्हनि
पाण साईं मेहर साहिब टे नाला जतोई साहिब ना इलेक्शन कमेटी में ऐं मॉनिटरिंग में ऐं हाणे वरी ओचितो लाइ जागे न असीं त अञा उहिदेदार आहियूं त आउं गुज़ारिश कंदुसि इंडस्ट्री डिपार्टमेंट जो हाई कोर्ट जो जेको शेड्यूल निकितल आहे उन में एक्स वाइड कहिड़ी बि इलेक्शन कमेटी हुजे साईं चेयरमैन गाज़ी ख़ान साहिबु उनखे इज़त शायदि रास न आई ऐं जेको यकी इलेक्शन कमेटी पंहिंजी खणी वियो पंहिंजे ज़रिए मंझि कराए प्रमोशन कोन थो थिए साईं जो कमु आहे वञी करे सर्विस वठंदो पूरे ज़िले में उहो कमु करे उहो ई जाम कमु अथसि हाणे हीअ त छॾे न इलेक्शन हर उहो केरु बि धड़ाबंदी कंहिं कोन अथव बख़ुदा असां नथा चाहियूं त धड़ाबंदी हुजे पर जॾहिं इदारा उन इलेक्शन खे मञींदा हुकूमत उन शयुनि खे मञींदी जेका इंडस्ट्री डिपार्टमेंट कराईंदो हाई कोर्ट जी हुकुम ते पेट्रेफ असां रजिस्टर इंडस्ट्री डिपार्टमेंट वटि आहियूं जेका माजी भाटियूं वेठियूं आहिनि पूरी सदियूं उहे इंडस्ट्री डिपार्टमेंट जी आदत जे तहत वेठल हुयूं हाणे उनखे कढी छॾियो अथनि हाणे नथा वञनि मर्ज़ी आहे छाजी बि वर्किंग के वञे कुझु वञे वर्किंग का बि कान्हे जनवरी में सभु उहिदा ख़तमु थी वियो का बि केर बि उहिदेदार कोन्हे उनजे लाइ मुंहिंजी गुज़ारिश आहे सिंधी उस्तादनि खे त सभई गॾिजी अचो हिन इलेक्शन में हिसो वठो तव्हांखे केरु कोन थो मने करे बाक़ी पंहिंजी देगड़ी अलॻि चाढ़े वठंदा त उन सां कंहिंजो सरोकार न आहे ऐं गवर्नमेंट बि उनखे कोन मञींदा इदारा कोन उनखे मञींदा इंडस्ट्री डिपार्टमेंट जेको शेड्यूल आहे ऐं सिंधी उस्ताद खे गुज़ारिश कंदुसि उन में वधि खां वधि हिसो वठो हिन तंज़ खे मज़बूत करियो जेके बि नौजवान दोस्त खटी अचनि असां उनजे अॻियां वाॻो हाल करण जी तयार आहियूं असांखे उहिदे बोहदे जी का परवाह न आहे पर ज़िंदगी वॾी वॾी मुंहिंजी ख़्वाहिश आहे त सिंधी प्राइमरी उस्ताद खे आउं 20 ग्रेड ॾियारे वञा ऐं सतरो मिले पियो जीअं सोनू बिना शर्त सिंधी प्राइमरी उस्तादनि खे पंहिंजो रत जो रेज ॾेई 2017 में पंहिंजे रत जो रेज ॾेई सिंधी उस्तादनि खे बिना शर्त सर्विस करे वठी ॾिनो बिना शर्त जे 22,000 नौजवान उस्तादनि खे रेग्यूलर करायो उन में सॼी हर उस्ताद जो रत सत शामिल हो ऐं पंहिंजी ॻाल्हि नथो करियां पर अॻुवानी मूं कई शुरूआति मूं कई ख़र्च मूं कयो कराची जेके कैंप लॻनि सभु ख़र्च मूं कयो टोटल A to Z कमरा हूंदा हुआ रिहाइश हूंदी सभु शइ पंहिंजे खिसे में कंदुसि काफ़ी दोस्त हुआ जिन हुते तरीक़े नाले चंदा वरिता मूं ॿुधो 40 लख उन चंदो वरितो 40 लख खाई वेलिया मूं हुनखां अॼु ताईं कोन थी वियो आहे पर ख़र्च सभु मूं कयो अलहमदिल्ला मूंखे फ़ख़्रु आहे त मूं उस्तादनि जे लाइ कुझु कयो आहे ऐं इनशाला जेसी सिसी में साह आहे त सिंधी प्राइमरी उस्तादनि खे ख़ुशहाली जे ॾिसनि ख़्वाब जल्दी साबित थियण वारा आहिनि उन में मिनिस्टर साहिबु वरी सारुली माण्हू तूं मिनिस्टर जी ॻाल्हि छो थो करे सेक्रेटरी जी ॻाल्हि छो थो करे तूं चमचागिरी थो करी अवा छो थो चमचागिरी कंदुसि असां कॾहिं ज़िंदगी में चमचागिरी कई कान्हे पर यार जेको कमु असांजो 78 साल में केरु न करे सघे उहो मिनिस्टर एजुकेशन करे विया सेक्रेटरी साहिबु करे थो त असां उनखे हिकु दफ़ा 1000 दफ़ा ॻाईंदासीं बाक़ी केरु सड़े थो भले सड़े न को मूं पंहिंजी ज़ाती मराहतूं वरितियूं आहिनि न को मूं कुड़ियूं मराहतूं माण्हू रखाया आहिनि न को ऑफिसर रखाया आहिनि बाक़ी दोस्त हरूभरू थधा थियनि इनशाला जेके बि दोस्त खटींदा असां उनखे क़बूल कंदासीं अॻे बि असां उहिदनि खे जी परवाह न आहे असांखे असां ईअं उहिदेदारी बिना उहिदे जी शइ आहियूं इन खे केरु थो पुछे इनशाला मूंखे उमेदु आहे त सेक्रेटरी साहिबु मिनिस्टर साहिबु पंहिंजो वाइदो वफ़ा करे जल्दी सर्विस टे मिलंदो तव्हांजी वॾी महिरबानी जीए उस्ताद जीए सिंध जीए पटेल उस्ताद ख़ुशहाल सिंध ख़ुशहाल